नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे वाशिंगटन खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ग्रीन कार्ड हासिल करण जी ख़्वाहिशमंद माण्हुनि लाइ नयूं परेशानियूं पैदा करे छॾियूं आहिनि। गुज़िरियल ॾींहुं डोनाल्ड ट्रंप हिकु ट्वीट जे ज़रिए अमेरिका में आर्ज़ी तौर इमिग्रेशन ते मुकमल पाबंदी लागू करण जो ऐलान कयो, पर हिन मुद्दे जे हवाले सां कुझु बि न ॿुधायो वियो। डोनाल्ड ट्रंप जो चवणु हो त अमेरिका जे लाइ इमिग्रेशन आर्ज़ी तौर ते मुअतल करण जो एग्ज़ीक्यूटिव आर्डर ते सही कंदुसि, जंहिं जो मक़सदु अमेरिकी जी मुलाज़मत जो तहफ़ुज़ करणु, छो त कोरोना वायरस अमेरिका में 2 करोड़ 20 लख माण्हू बेरोज़गार थी चुका आहिनि। अमेरिका ख़बरू इदारे मूजिबि अमेरिकी सदर इमिग्रेशन पाबंदी बाबति ट्वीट खां पोइ ब्रीफिंग ॾिनी चयो आहे त हिन एग्ज़ीक्यूटिव आर्डर जे तहत इमिग्रेशन मुअतल ईंदड़ 60 ॾींहनि जे लाइ कई वई आहे। ट्रंप जो चवणु हो त मुमकिन आहे त मां अॼु इमिग्रेशन मुअतली जे हुक्मनामे ते सही करे छॾियां, छो त हिन क़दम सां लॉकडाउन खां पोइ मैशियत जी बहाली ऐं बेरोज़गार अमेरिकन खे मुलाज़मत हासिल करण में मदद मिलंदी। अमेरिकी सदर चयो त शुरुआती तौर ते इमिग्रेशन 60 ॾींहनि जे लाइ मुअतल कई वई आहे, जंहिं जो लागू सिर्फ़ हुननि माण्हुनि ते हूंदो जेको ग्रीन कार्ड हासिल करणु चाहिनि था, यानी मुस्तक़िल रिहाइश जा ख़्वाहिशमंद आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।